खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निज़ामुद्दीन बरोई थी रिपोर्ट नौशरो फिरोज सीप को एसडीओ असद मैमण की निगरानी में अॼु नौशरो फिरोज में बिजली के बिलन में बकाया रहत बिजली जा बिल अदा न करण ते वॾो क्रैकडाउन कियो वियो जंहिंमें अॼु ॿिए ॾींहुं बि एसडीओ सीपको नौशरो फिरोज असद मैमण जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जॻह ते छापा हणी ग़ैर क़ानूनी कुंडा कटिया विया। कनेक्शन कटण सां गॾु रहत बिजली जे बिलनि जी बकाया रहत माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कंदे खेनि पुलिस हथां गिरफ़्तार करायो वियो। एसडीओ असद मैमण मीडिया खे ॿुधाईंदे चयो त असां काफ़ी जॻहनि ते ग़ैर क़ानूनी कुंडनि लॻल हुया जंहिंखे असां कटे ख़तमु कयो ऐं असां हाणे हर ट्रांसफार्मर खे सिक्योर कराईंदासीं। कुछ सिक्योर थियल आहिनि ऐं जेके बचियल आहिनि उन्हनि खे जल्द सिक्योर करे कुंडा सिस्टम ख़त्म कंदासीं ऐं उहो हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं जंहिंमें मुल्क खे नुक़सानु पहुचे। असांजी कोशिशि आहे ग़ैर क़ानूनी कुंडा ख़त्म कया वञनि ऐं पंहिंजी बिजली जा बिल अदा कनि। ऑपरेशन में शामिल एसडीओ असद मैमण लाइन सुपरिटेंडेंट जुड़ियल ॾे थो। लाइन सुपरिटेंडेंट अब्दुल सत्तार चारण साजिद हकड़ो इरशाद मैमण अब्दुल सत्तार चांडियो अयाज़ मलिक ऐं ॿियनि सीपको मुलाज़मनि सां गॾु रेंजर्स हलकार ऐं पुलिस जे नौजवाननि पिणु सीपको जी मदद कई। एसडीओ असद मैमण मीडिया ज़रिए अवाम खे अपील कई।